असीं केरु आहियूं? पुट असीं उहे आहियूं जंहिंजे लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम यज़ीद खे चयो हो त या त मूंखे वापसि वञणु ॾे या मूंखे सिंध वञणु ॾे। असां उहे सिंधी आहियूं। तॾहिं असां वटि अञा इस्लाम बि न आयो हो। तॾहिं असां लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा उहे लफ़्ज़ काइनात में असांजो तारुफ़ हुया। असां सिंधी अज़्ल व मुनपसंद, मुहबती, हॾ ॾोखी ऐं महिनती क़ौम आहियूं। धरती ऐं शाम ते सिर क़ुर्बान करणु असांजे वजूद में शामिल आहे। असीं सिंधी आहियूं ऐं असांखे पंहिंजे सिंधी हुजण ते फ़ख़्रु आहे। पुट सखर, छा थियो आहे? छो इहे चिड़ में वेठो आहे? अमड़े, हेमू कालाणीअ जो घाव मुंहिंजे जिगर ते अॼु बि ताज़ो आहे। उन अरड़े पुट जंहिं मौत त क़बूलियो पर इनकलाब जे इज़हार तो न हटियो, जंहिंखे अंग्रेज़ चयो त माफ़ी वठ त छॾियऊंसि, पर जीजल मूंखे 1943 जी तारीख़ उहा अॼु बि यादि आहे ऐं हुनजो सूलीअ ते मुरकण ऐं इनकार बि यादि आहे ऐं हुनजा मूंखे अॼु बि लफ़्ज़ यादि आहिनि जंहिं मूंखे चयो हो त बाबा मां ही कमु अध में छॾियूं थो वञाव। तॾहिं ई मां हुनजी मुर्क जो कसम खणी चयो हो त पुट मां तुंहिंजो कमु पंहिंजे बचनि खां पूरो कराईंदुमि। अमां तूं पाण ॾिसें थी अकुलमंद आं, तोखे सॼी ख़बर आहे। हिननि खे चई छॾ त एॾो न आज़माइनि जो मां हर घर मां हेमू कढां ऐं दुश्मन जो वजूद बि साड़े छॾियां। पुट सखर खान, अॼु त तूं मुंहिंजे ज़ख़्मनि खे ताज़ो करे छॾियो। मूंखे त यादि आहे हुनजो ॼमणु पुराणे सखर में केॾो न स्वभाव हुअसि। शुरूअ खां ई इनकलाब जूं ॻाल्हियूं कंदो हो। सूर्य बादशाह ऐं भगत कबीर सां इश्क़ हूंदो हुअसि। मूंखे हमेशह चवंदो हो त ॾाॾी, ही गोरा मूंखे असुल भांइ नथा पवनि। ऐं पोइ उहो ॾींहुं बि आयो जो दोस्तनि सां गॾु रेल जी पटड़ी टोड़ियाऊं। अंग्रेज़नि जे वाठनि हिननि खे ॾिसी वरितो ऐं बंदूकुनि सां भॼंदा आया। हिन जा साथी ख़ौफ़ में वठी भॻा, पर हीउ उते जो उते बीठो रहियो ऐं हिन खे पकिड़े जेल में विधाऊं, जिते हिन खे तमामु घणी अज़ियत ॾिनाऊं ऐं पुछा कयाऊंसि त साथियुनि जा नाला ॿुधाए, पर मजाला जो नालो खणे। 19 सालनि जो मस थियो हूंदो जो हिनखे मौत जी सज़ा ॾेई छॾियाऊंसि। उहा ख़बर जॾहिं सखर जे ॿियनि सेठियुनि खे पई त उन्हनि अंग्रेज़नि खे हेमूअ जे वज़न बराबरि सोन ॾियण जी आछ कई, जेका अबा अंग्रेज़नि उन शर्त ते क़बूल कई त हेमू माफ़ी वठंदो ऐं पंहिंजनि साथियुनि जा नाला ॿुधाईंदो। पर हिन धरतीअ जो सचो सबूत ॾींदे हेमूअ न माफ़ी वरिती ऐं न ई दोस्तनि जा नाला ॿुधाया ऐं शहादत जो जाम पी अमर थी वियो। सूलीअ ते चढ़ण महिल हिन जी मुर्क ऐं इनकार मूंखे बि अॼु बि मुंहिंजे हियांव ते सौ सिधो चिटियल आहे। ऐं पोइ हू मुंहिंजी आगोश में सुम्ही पियो। पुट शहीद कॾहिं बि न आहिनि मरंदा। पुट दादा न गजनी, तूं भला छो ईअं माठ कयूं वेठो आं? अमड़ जीजले, मुंहिंजी माठ जे पोयां बि को मसलो हूंदो। ख़बर त पई हूंदई त ही सिंध जे ॿेटनि ते धाड़ा हणण जा सांबाह पिया कनि। मांखे बुखारीअ जी उहा शाइरी यादि अची वई जंहिंमें चए थो त भाड़ी माण्हू भाड़े ते जल्लाद घुरायूं बीठा हन,
ऐं सूर्य माण्हू ॿेड़ियूं पायूं सीस सहायूं बीठा आहिनि। फोरू माण्हू सभु कुझु फुरियूं पोइ बि फुरण लाइ फेरा ॾियनि ऐं फुरियल माण्हू ॿियो त छॾियो पर देस फुरायूं बीठा आहिनि। कूड़ा माण्हू कूड़ निसोरो ईंदड़ वींदड़ खे आचिन। सच्चा माण्हू 16 आना सच लिकायूं बीठा आहिनि। भोरा माण्हू भिबकियूं ॾेई सियाणनि खे था सम्झाइनि ऐं सियाणा माण्हू सभु कुझु सम्झियूं वात सिबायूं बीठा आहिनि। ॾोढा माण्हू हथ में क़ुरान कच्छ में कातियूं ऐं चाकूं। ढोलिया माण्हू हथ में ढाकूं नेण विछायूं बीठा आहिनि। रहज़न माण्हू बगड़नि वांगुं टोलियूं ठाहियूं रोकिन राहूं ऐं रहबर माण्हू हरणियुनि वांगुरु नेण टिमायूं बीठा आहिनि। हल्का माण्हू ककरनि वांगुरु चोट चढ़ी गुजकारूं कनि ऐं ॻोरा माण्हू जबलनि वांगुरु साहु सुकायूं बीठा आहिनि। शाही माण्हू पाण वणायूं छा न विञायूं वेठा आहिनि ऐं शाइर माण्हू शान अञा उस्ताद बचायूं बीठा आहिनि। अमड़ मुंहिंजो अंदरु वढियो पियो अथई। जे मां पंहिंजो अंदरु खोले तुंहिंजे साम्हूं रखां त तुंहिंजे नेणनि मां समुंड उथली पए। पर मां पंहिंजे दुश्मननि जो हिक हिक जो नालो पंहिंजे जिस्म ते लिखंदो थो रहां ऐं उन्हनि खां वक़्तु अचण ते ज़रूर बदिलो वठिबो।